दोस्तान गिरामी वहाँ के मालूम तो एक ही रमज़ानुल मुबारक मौलाए कायनात हज़रत मौला अली शेर जली हक जे वली जी शहादता दुनिया कायनात जा मुसलमान हज़रत हैदर करार खे पंहिंजे अज़मतुन नेमतुन रिफ़अतुन हिश्मत बहादुरी के हवाले से मुहब्बतुन जूं भेटाऊं पेश कंदा। लेकिन दोस्ताने गिरामी अज मूना चीज गुनहगार जी दिल चाहो छो न अल्लाह ताला जे कलाम मजीद के पढ़ी उहे आयतूं हज़रत अलीउल मुर्तज़ा शेर खुदा के भेटा कजन जन में अल्लाह रब करीम पंहिंजे महबूब जे मथा नाज़िल कयल कुरान करीम में हज़रत अलीउल मुर्तज़ा शेर खुदा हैदर करार रदी अल्लाह ताला अन्हु जो शान बयान फरमायो आगे। रब्बी कायनात जे कलाम मजीद के पढ़ंदा हलऊं अल्लाह ताला कुरान करीम में फरमायो इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिब अन्कुमुर रिज्स अहलल बैत व युतहिरकुम तत्हीरा। बेशक इरादो तो करे अल्लाह तुझो इरादो पंजी जाए ते मुझो इरादो पंजी जाए ते लेकिन रब्बी कायनात जो इरादो आ मुझा सोना महबूब त अज के अहां जा अहले बैत आहिन उन्हन खां पलीताई नजसियत एतरो त दूर फरमाए जो जेतरा पाकन पाक आहिन बियन ते भी निगाह कंदा वञन त उहे भी पाक बन जंदा वञन। दोस्तान गिरामी रब्बे कायनात अज़्ज़ व जल जी ही आयत करीमा जेका मुआ जे सामू तिलावत फरमाईया इन जे बारे में सबनी मुफस्सिरन मुहक्किकन आलिमन जो कौल त पंजतन पाक खां सवा बियो को बेन में शामिल ना है। दोस्तान गिरामी रब्बे कायनात अज़्ज़ व जल हज़रत हैदर करार जे मुतालिक अचो त बी आयत करीमा पढ़ूं फ़कुल तआलौ नदउ अबनाना व अबनाअकुम व निसाना व निसाअकुम व अनफुसना व अनफुसकुम सुम्मा नब्तहिल फनजअल लअनतल्लाहि अलल काज़िबीन। रब्बे कायनात फरमायो पो अचो मुझा सोना महबूब त अचो सदियों असां पंहिंजन पुटरन खे तव्हां पंहिंजन पुटरन खे असां पंहिंजन औरतुन खे ऐं तव्हां पंहिंजन औरतुन खे असां पंहिंजन नफ़्सन खे ऐं तव्हां पंहिंजन नफ़्सन खे पो दुआ घुरूं पो कूड़न माण्हुनि जे मथां अल्लाह जी लानत विझूं। हिन आयत जे बारे में सबनी मुफस्सिरन ऐं मुहद्दिसन जो इत्तफाक त नबी करीम रऊफुर रहीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु हज़रत अलीउल मुर्तज़ा शेर खुदा हैदर करार ऐं हज़रात हसनैन करीमैन ऐं तय्यबा ताहिरा आबिदा ज़ाहिदा हज़रत फातिमतुज़ ज़हरा रज़ियल्लाहु ताला अन्हुमा जे मुतअल्लिक़ नाज़िल थी ऐं मुझा महबूब उन्हन खे ही वठी आया ऐं फरमायाऊं या अल्लाह इहो ही मुझो अहल्ला इहो ही मुझो आया अल्लाह अचो अल्लाह जे कलाम मजीद खे अञा पढ़। सुभान अल्लाह। हिक कौल मुताबिक नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिजरत जे सफ़र ते रवाना थिया हज़रत हैदर करार खे पंहिंजे बिस्तरे ते सुम्हारे विया उन जे शान में अज़मत ऐं मक़ाम में रब्बे कायनात आयत नाज़िल फरमाए व मिनन नास मन यशरी नफ्सहु इब्तिग़ा मर्दातिल्लाह।
यानी माण्हुनि मां के आहिनि जेके पंहिंजे नफ़्स खे अल्लाह जे रज़ामंदे जे लाइ विकिणी छॾनि था। दोस्तान गिरामी, हदीस तफ़सीर ऐं फ़िक़्ह जे उन्हनि बरख आलिमनि ऐं माहिरनि इहा रिवायत हीअं बि आंदी आहे त आयत सगोरी व इज़ यमकुरु बिकल लज़ीन कफ़रू, सूरह अनफाल आयत नंबर 30 जे तफ़सीर में ईअं बि लिखियो आहे त यानी यादि कर जॾहिं काफ़िर तुंहिंजे ख़िलाफ़ तदबीर करे रहिया हुआ, यानी क़ुरान जो हिकु हिसो ॿिए हिसे जे तफ़सीर खे बयान कंदो आहे। अहिड़ी तरह ही आयत वमिनन नासि मन यशरी, इन जे मज़मून खे न सिर्फ़ हदीसुनि बल्कि ख़ुदि क़ुरान करीम बि साबित करे ॾेखारियो आहे। हज़रत इब्न अब्बास रज़ियल्लाहु अन्हुमा खां पुछऊं, अल्लाह जो कलाम क़ुरान करीम। हज़रत इब्न अब्बास रिवायत थो फरमाए अल्लज़ीन युनफ़िक़ून अमवालहुम बिल्लैलि वन्नहार, जेके माण्हू रात ॾींहुं पंहिंजो माल ख़र्च कनि था। हज़रत इब्न अब्बास रज़ियल्लाहु अन्हुमा इन तफ़सीर में फरमाए थो त हज़रत अली मुर्तज़ा हैदर करार जे शान में ही आयत लथी, छो त उन वटि 4 दरहम हा। हज़रत हैदर करार 1 दरहम रात जो ख़र्च कयो, ॿियो दरहम ॾींहं जो ख़र्च कयो, टियों दरहम गुझीअ तरह अल्लाह जी राह में ख़र्च कयो ऐं चौथों दरहम अलल ऐलान ख़र्च कयईं। रब्बे कायनात हज़रत हैदर करार जे शान में क़ुरान करीम जी आयत नाज़िल फरमाई। दोस्ताने गिरामी, हज़रत इब्न अब्बास रज़ियल्लाहु अन्हुमा फरमाए थो त हीअ आयत हज़रत अलीउल मुर्तज़ा जे शान में लथी। कहिड़ी? इन्नमा वलियुकुमुल्लाहु व रसूलुहु वल्लज़ीन आमनुल्लज़ीन युक़ीमूनस सलात व यूतूनज़ ज़कात व हुम राकिऊन। सूरह माइदा आयत नंबर 55। अल्लाह करीम जी ज़ात बाबरकात फरमायो, दरअसल तव्हां जो वली अल्लाह जल्ल जलालहू संदस सोनो रसूल अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं मोमिन बान्हा आहिनि जेकी निमाज़ क़ाइम कनि था ऐं रुकूअ जी हालत में ज़कात ॾियनि था। दोस्तान गिरामी, अल्लामा कुर्तबी तफ़सीर इब्न जरीर ऐं केतिरनि हज़रत मुजाहिद समेत लिखियो आहे। ख़ुसूसन इब्न कसीर पंहिंजे तफ़सीर में इन रिवायत जे मुख़्तलिफ़ सनदुनि ते जरह कंदे पोइ अबू सालिह जे हवाले सां हज़रत इब्न अब्बास रज़ियल्लाहु अन्हुमा जी हदीस तो आणे त माण्हू निमाज़ में मशगूल हा। हिकु शख़्स अची सवाल कयो, ओ सोना अली खेसि रुकू जी हालत में कुझु ॾिनो। जॾहिं सवाल थियो, हैदर करार निमाज़ पढ़ी रहिया हुआ ऐं उनखे रुकूअ जी हालत में हज़रत हैदर करार कुझु ॾिनो। नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पुछुसि त तोखे कंहिं कुझु ॾिनो? उन शख़्स हज़रत हैदर करार ॾे इशारो करे चयो त हिन सुहिणी शख़्सियत मूं ते बख़्शिश फरमाई आहे। नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अल्लाह अकबर जी तकबीर बुलंद फरमाई ऐं हीअ आयत सगोरी पढ़ियूं, वमन यतवल्लल्लाह व रसूलहु वल्लज़ीन आमनू फ़इन्न हिज़्बल्लाहि हुमुल गालिबून। ऐं जेको अल्लाह संदसि रसूल ऐं मोमिननि खे दोस्त रखंदो त पोइ अल्लाह जी जमायत ई गालिब आहे। अचो सूरह तौबह जी 19वीं आयत पढ़ूं। अजअलतुम सिक़ायतल हाज व इमारतल मस्जिदिल हराम कमन आमन बिल्लाहि वल यौमिल आखिर व जाहद फी सबीलिल्लाह।
छा तव्हां हाजिन जे पानी पियारण ऐं बैतुल्लाह जी अदावत करण खे उन्हीअ शख्स वांगुरु सम्झो जंहिं अल्लाह जल जलालहू ऐं आख़िरत ते ईमान आंदो ऐं जिहाद करण वारो आहे। दोस्ताने गिरामी, हज़रत इमाम हसन बसरी रहमतुल्लाह ताला अलैहि खां रवायत त इहा सैयदना अली करमल्लाह वजहू, हज़रत अब्बास, हज़रत उस्मान कलीद बरदार काबतुल्लाह वारो ऐं हज़रत शेबा जे बारे में नाज़िल थी। छो त काफ़िर चवंदा हा त असां काबतुल्लाह जा मुजावर ऐं मुतवल्ली आहियूं, जिते अल्लाह ताला फरमायो त जेको शख्स अल्लाह ऐं संदसि रसूल ते ईमान रखे थो ऐं अल्लाह जी राह में जिहाद करे थो, यानी सुनो अली ऐं उन जा साथी छा उहे ऐं ही बिनी किस्मन जा माण्हू बराबर थी सघन था? हरगिज़ न, हरगिज़ न, हरगिज़ न। दोस्ताने गिरामी, नबी इनामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हज़रत हैदर करार के फरमायो, ए अली जियो आका, सोना हैदर जी मुझा दिलबर। मुझे आका फरमायो चो त या अल्लाह पाण वट मुझे लाइ हिक अहद मुकर्रर फरमा ऐं मोमिनन जे दिलनि में मुझे लाइ मोहब्बत पैदा फरमा। पो संदस उन्हीअ दुआ जी मोट में रब्बे कायनात अज़्ज़ व जल क़ुरान करीम नाज़िल फरमायो। सूरे मरियम जी 96 आयत, इन्नल्लज़ीना आमनू व अमिलुस्सालिहात सयजअलु लहुमुर रहमानु वुद्दा। बेशक जन ईमान आंदो ऐं चङा कम कयाऊं, सिघोई रहमान उन्हनि लाइ मोहब्बत पैदा कंदो। दोस्ताने गिरामी, हज़रत इब्न अब्बास रज़ी अल्लाह अन्हुमा ऐं हज़रत अता बिन यसार रहमतुल्लाह अलैहि जो कौला त वलीद बिन उक़बा हज़रत हैदर करार जे आॾो पंहिंजी वॾाई ऐं पंहिंजी मोतबरी बयान पियो करे, जेते शेरे खुदा हैदर करार अलीउल मुर्तज़ा फरमाए, चुप कर तू बदमाशा। जहीं ते अल्लाह करीम कुरान करीम जी नाज़िल फरमाए, आयत करीमा नाज़िल फरमाईंदे हीअं फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनू इन जाअकुम फासिकुम बिनबइन फतबय्यनू। सूरे हुजरात जी 6 आयत। ए ईमान वारो, जेकॾहिं तव्हां वटि को फासिक का अहम ख़बर आणे त उन जी तहक़ीक़ कंदा करियो। यानी अली साईं करमल्लाह वजहू जे क़ौल जी ताईद में क़ुरान मजीद वलीद के फासिक चयो आहे। साॻियो मुफ़स्सिर इब्न अब्बास रज़ी अल्लाह अन्हुमा जे हवाले सां लिखे थो त हज़रत अली मुर्तज़ा जे शान में ऐं वलीद बिन उक़बा जे ख़िलाफ़ ही आयत नाज़िल थी, अफ़मन कान मोमिनन कमन कान फासिका। छा पोइ जेको शख़्स मोमिन आहे सो उन्हीअ शख़्स वांगुरु थींदो जेको फासिक हुजे? दोस्ताने गिरामी मुसलमानो, अल्लाह जे कलाम मजीद सूरह अहज़ाब जी 58 आयत, वल्लज़ीना यूज़ूनल मोमिनीन वल मोमिनात बिग़ैरि मक्तसबू। ऐं जेकी माण्हू मोमिन मर्द ऐं मोमिन औरतुनि खे नाहक इज़ाइन था। ही आयत करीमा में हज़रत हैदर करार जे शान में लथी। छो त मुनाफिक खेन इज़ाईंदा रहंदा हा। दोस्ताने गिरामी, अचो अल्लाह जे कलाम जे सूरह दहर जी इब्तिदाई आयत पढ़ूं। हल अता अलल इंसान हिनुम मिनद दहर लम यकुन शैयम मज़कूरा। इंसान ते अहिड़ो ज़मानो बि आयो आहे जो उहा का ज़िक्र जोगी शइ न हो।
ही आयत करीम बि अल्लामा कुर्तबी लिखियो आ त हैदर करार जे शान में नाज़िल थी। तफसीर वारा चवन था वयुतइमून अत्ताम अला हुब्बिही मिस्कीनन व यतीमन व असीरा। सूरह दहर जी 8 आयत ऐं उहे अल्लाह जी मोहब्बत लाए मिस्कीनन यतीमन ऐं कैदिन खे खाधो खाराइन था। ही आयत बे हजरत मौला अली शेर जली हजरत अम्मा खातून जन्नत ऐं संदन बान ही हजरत बीबी फिज़ा अलैहिस्सलाम अजमईन जे शान में लथी ही। दोस्ताने गिरामी हजरत इब्न अब्बास रज़ियल्लाहु अन्हुमा फरमाए तो हजरत हैदर करार जे ज़माने में सूरह आल इमरान जी ही आयत अफ़ इम्मात औ क़ुतिलन क़लबतुम अला अक़ाबिकुम। पाण इहा आयत तिलावत कंदा हा त ए मुसलमानो जेकॾहिं पाण सगोरा विसाल फरमाए वञनि या शहीद थी वञनि छा तव्हां पंहिंजे खुड़िन ते मोटी वेंदो? पो हजरत हैदर करार फरमाईंदा हा त अल्लाह जो कसम जेकॾहिं मुंहिंजा महबूब आका असां खां ज़ाहिरी जुदा थी विया त हरगिज़ पोइ पेरे न मोटंदुसि बल्कि उन रस्ते ते विढ़ी शहीद थींदुसि जहीं ते मुंहिंजा महबूब आका असां खां ज़ाहिरी अलविदाई फरमाए विया। दोस्ताने गिरामी सूरह अनफाल आयत नंबर 25 वत्तक़ू फितनतल ला तुसीबन्नल लज़ीना ज़लमू मिनकुम ऐं बचो उन फितने खां जेको तव्हां मां सिर्फ़ उन्हनि माण्हुनि ताईं न पहुचंदो जन ज़ुल्म कयो। इन आयत के बारे में हजरत इब्ने कसीर लिखे थो त हजरत हैदर करार हजरत अम्मार हजरत तलहा ऐं हजरत ज़ुबैर बिन अवाम रज़ियल्लाहु अन्हुम जे बारे में नाज़िल थी। दोस्ताने गिरामी हजरत हैदर करार ऐं उस्मान बिन मज़ऊन रज़ियल्लाहु अन्हुमा इरादो कयो त दुनिया खां किनारा कशी कन जहीं ते रब्बे कायनात सूरह माइदा जी आयत नाज़िल फरमाए या अय्युहल्लज़ीना आमनू ला तुहर्रिमू तय्यिबात मा हल्लल्लाहु। ए ईमान वारो अल्लाह जे पाक करार डिनल शैन खे हराम न करियो। यानी हिन आयत मां हजरत हैदर करार अलीउल मुर्तज़ा जी दुनिया सां बेरग़बती जी इंतहा साबित थी रही आ। जी सही रिवायत में आ त पाण दुनिया खे चवंदो हो हैहात उर्वी गैरी क़द बतत का सलासह। ए दुनिया वनी कहीं बे खे फ़रेब दे मूं तोखे 3 बाइन तलाक़ूं ॾेई छॾियूं आहिनि। वाह वाह अली तुंहिंजो शान। हजरत अलीउल मुर्तज़ा फरमाइन था त क़यामत जे ॾींहुं सभ खां अव्वल मां अल्लाह करीम जे साम्हूं गोॾा खोड़े काफ़िरनि जे ख़िलाफ़ तकरार कंदुसि। क़ैस बिन इबाद फरमाए थो त हजरत अबू ज़र रज़ियल्लाहु अन्हु कसम खणी चवंदो हो त ही आयत हजरत अमीर हमज़ा ऐं हजरत अलीउल मुर्तज़ा जे हक़ में नाज़िल थी हुई ऐं काफ़िरनि मां उतबा ऐं उन जे साथियुनि जे ख़िलाफ़ लथी ही। हाज़ान ख़स्मान इख़्तसमू फ़ी रब्बिहिम सूरह हज जी आयत नंबर 19 यानी ही बदहुरियूं आहिनि यानी मुसलमान ऐं काफ़िर जेके पंहिंजे रब जे बारे में झगड़ो करे रहिया आहिनि। दोस्ताने गिरामी फ़तहुल बारी जे शरहुल बुखारी में आ त हजरत हैदर करार के इहा अव्वलियत जंग बदर में हासिल थी जो इस्लाम में वो पहिरियों मुकाबलो हो। लेकिन दोस्तों बुधो आऊं चवां थो त
तौहा वलियत जंगे बदर खां बे अग हजरत शेर खुदा के उन वक्त नसीब थी जॾहिं मुझे महबूब करीमन जी ज़ात बदर औला यानी पहिरीं बदर में उर्ज़ बिन जाबिर फहरी जे पोयां मुजाहिदन जी जमायत मोकली जंहिंजो झंडो हजरत हैदर करार जे हथ में हो। तारीख़ तबरी खोले ॾिसो इमाम हैसमी इब्न अब्बास रज़ी अल्लाह अन्हुमा जो कौल थो आणे त नबीदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हजरत अली उल मुर्तज़ा के उन वक्त हो झंडो अता फरमायो जॾहिं अञा हजरत हैदर करार 20 सालन जा जवान सुभान अल्लाह। दोस्ताने गिरामी मौला अली शेर जली कजो वली तो फरमाए जॾहिं ही आयत सगोरी नाज़िल थी सूरह मुजादिला आयत नंबर 12 या अय्युहल्लज़ीना आमनू इज़ा नाजैतुमुर रसूल फ़क़द्दिमू बैन यदै नजवाकुम सदक़ह ज़ालिका खैरुल लकुम वातहर यानी ए मोमिनो जॾहिं अल्लाह जे रसूल सगोरे सां सरगोशी करियो त उन खां अॻु सदको ॾियो उहो ई तव्हां लाइ भलो ऐं वधीक पाक कम आहे। जॾहिं ही आयत नाज़िल थी त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हवाले सां हजरत मौला अली तो फरमाए मुझे आका मदीने वारे मीर मुखां पुछो तो ओ सुन अली जीअ मुंहिंजा वली आका फरमायो अली ॿुधाए केतिरो सदको मुक़रर कजे दीनार मुक़रर कजे मुझे महबूबन फरमायो अली दीनार मुक़रर कजे मूं अलीअ अर्ज़ कयो त सही माण्हुनि में एतिरी सघन नाहे वरी फरमायो त अध दीनार मूं अर्ज़ कयो सही एतिरी भी माण्हुनि में ताक़त नाहे वरी आका फरमायो त केतिरो मुक़रर कजे मूं हैदर करार अर्ज़ कयो या रसूल अल्लाह जब जो हम वज़न सोन मुझे आका फरमायो तू तो दुनिया खां ॾाढो ज़ाहिद ऐं बेरग़बत माण्हू आ उन्हीअ ते ही आयत नाज़िल थी त छा तव्हां सदको पेश करण खां डिॼी विया चङो पोइ अल्लाह ताला तव्हांखे माफ़ फरमाए छॾियो। हज़रत अली उल मुर्तज़ा फरमाए थो त मुंहिंजे करे अल्लाह ताला हिन सॼी उम्मत ते इहा आसानी फरमाए छॾी। सुभान अल्लाह। दोस्ताने गिरामी अचो अल्लाह जे कलाम मजीद जी आयत पढ़ंदा रहूं सूरह रअद आयत नंबर 43 है अल्लामा कुर्तबी सुफ़े नंबर 336 है जुल्द नाए में हिन आयत सगोरी वमन इंदहु इल्मुल किताब ऐं जंहिं वटि किताब जो इल्म आ इन जे बारे में ॼाणाए थो त इन्हीअ मां हज़रत हैदर करार जी ज़ात मुराद आहे। हज़रत इब्न अब्बास रज़ी अल्लाह अन्हुमा फरमाइन था त जॾहिं अल्लाह ताला ही आयत नाज़िल फरमाए कुल ला अस्अलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फिल क़ुरबा सूरह शूरा आयत नंबर 23 है रब्बे कायनात फरमाए रहियो आ ओ मुंहिंजा महबूब रसूल अरबी अमा फरमायो त आउं त तव्हां खां रुगो मिट्टी माइट्री जी मोहब्बत जो सवाल करियां थो। माण्हुनि पुछो त या रसूल अल्लाह उहे केर आहिनि जन सां असांखे मोहब्बत ऐं मिट्टी वारो सलूक करण जो हुकुम आहे। मुंहिंजे आका मदीने वारे मीर फरमायो मुंहिंजो बिरादर सुणो अली मुंहिंजी न्याणी फातिमा ऐं उन्हनि जा पुट यानी हज़रत इमाम हसनुल मुजतबा ऐं हज़रत इमाम हुसैन अली मकाम। दोस्ताने गिरामी हज़रत जाबिर बिन अब्दुल्लाह रज़ियल्लाहु अन्हु खां रवायत आयत सगोरी फ़इन्नमा मिनहुम मुंतक़िमून
सूरे ज़ुख़्रफ़ 14 नंबर आयत बेशक असां उन्हनि खां बदिलो वठण वारा आहियूं इहा बि हैदर करार जे शान में नाज़िल थी मुझे आका फरमायो त अली मुखां बाद बैयत ट्रोड़ींदड़ ऐं ज़ुल्म कंदड़नि खां बदिलो वठंदो दोस्ताने गिरामी हज़रत अबू सईद खुदरी रज़ी अल्लाह अन्हु खां रवायत आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन माले गनीमत वेराए रहा हा ज़ुल्ख़ुवैसिर तमीमी जेको खारजन जो सरदार यानी जद्दे अमजद हो उहो आयो ऐं चवण लॻो अल्लाह जा रसूल इंसाफ़ सां विरासत करियो मुझे आका फरमायो अफ़सोस आहे ज़ुल्ख़ुवैसिर तुंहिंजे मथां जेकॾहिं आउं बि अदल इंसाफ़ न कंदुसि त ॿियो केरु अदल इंसाफ़ कंदो नीअ ते रब्बे काइनात ही आयत नाज़िल फरमाई रब्बे काइनात ही आयत नाज़िल फरमाई व मिनहुम मन यल्मिज़ुक फ़िस्सदक़ात उन्हनि मां के आहिनि जेके तव्हां ते सदक़ात जे बारे में इल्ज़ाम तराशी कनि था इमाम बुखारी हदीस नंबर 6534 में हज़रत अबू सईद खुदरी रज़ी अल्लाह अन्हु जी हदीस आणे थो त उन्हीअ गुस्ताखे रसूल ऐं संदसि साथियुनि खे हज़रत मौला अली शेर जली पंहिंजी खिलाफत जे ज़माने में क़त्ल कयो दोस्ताने गिरामी आख़िरी ब आयतों बग़ौर ॿुधो ऐं उन खां पोइ सम्झो त हैदर करार जो रब्बी काइनात क़ुरान करीम में केॾो शान कयो आहे हज़रत इमाम कुर्तबी आयत सगोरी इज़िम बअस अश्क़ाहा सूरे शम्स जी 12वीं आयत जॾहिं उन्हनि मां सभ खां वॾो बदबख्त उथियो इन जे तफ़सीर में लिखे थो इमाम कुर्तबी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हज़रत हैदर करार खां पुछो ओ सोना अली तोखे ख़बर आहे त अॻियनि माण्हुनि मां सभ खां वॾो बदबख्त केरु आहे अर्ज़ कई अल्लाह ऐं उन जो रसूल वधीक ॼाणनि था मुंहिंजा महबूब ॿुधायो नबी नामदार बुधायो सुन अली जहीं शख्स हज़रत सालेह अलैहिस्सलाम जे आंदल मोजज़े वारी डाचीअ खे क़त्ल कयो हो पोइ पुछूं त छा तोखे ख़बर आहे त पोयनि माण्हुनि मां सभ खां वॾो बदबख्त केरु आहे सोना अली पहिरियों त बदबख्त उहो आहे जंहिं हज़रत सालेह अलैहिस्सलाम जे मोजज़े वारी आंदल डाचीअ खे क़त्ल कयो हो ॿियो केरु आहे सोने अली अर्ज़ कयो या रसूल अल्लाह अल्लाहु अअलम व रसूलुहु अल्लाह ऐं उन जो रसूल बहितर ॼाणनि था मुंहिंजे आका मदीने वारे मीर फरमायो सोना अली तुंहिंजो कातिल यानी इब्ने मुलजिम जे मुतालिक मुझे आका रहमत वारे हबीब हैदर करार खे ॿुधाए विया हा अली दुनिया में वॾो बदबख्त उहो आहे जेको तो हैदर करार खे क़त्ल कंदो यानी तू शहादत जो जाम पी अल्लाह जे दरबार में पहुचंदे दोस्ताने गिरामी आखिरी अल्फाज हज़रत इब्ने अब्बास रज़ी अल्लाह अन्हुमा खां रवायत आहे जने आयत सगोरी व अंज़िर अशीरतकल अक़रबीन ही आयत नाज़िल थी जंहिंमें अल्लाह ताला पंहिंजे हबीब खे फरमायो पंहिंजनि वेझनि अज़ीज़नि क़रीबनि खे ड्रेजार ही आयत नाज़िल थी त मुंहिंजे आका मदीने वारे मीर जी ज़ाते बाबरकात जन पंहिंजनि तमामु हाशमी ख़ानदान वारनि माइटनि मिटनि खे गॾु करणु फरमायो बाकरो गोश्त दावत में रखियो वियो हिकु टोयो खाधो पचायो मुंहिंजे आका मदीने वारे मीर जी ज़ात जॾहिं उन्हनि दावत खाधी मुंहिंजे आका मदीने वारे मीर 3 भेरा इस्लाम जी दावत ॾिनी लेकिन हैदर करार खां सवा कंहिं बि इस्लाम जे क़बूल करण जो ऐलान न कयो हीअ आहे हैदरी हिश्मत हीअ आहे हैदरी शान जेको रब रहमान क़ुरान करीम जे अंदर बयान फरमायो मूं अवां जे साम्हूं तक़रीबन 25 खां 30 आयतूं रब
रब्बे कायनात जे कलाम मजीद मां पढ़ियो हन अल्लाह ताला सुहणे मौला अली शेर जली हक जे वली जे सदके तमाम अहले बैत उज़्ज़ाम जे सदके हजरत नबी मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वालैहि वसल्लम जे तमाम मुहिब्बान जे सदके मुझो अर्ज करण अमा जो बुधन पंज बारगाह इलाही में मकबूल मंजूर फरमाए वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।